अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में पानी खोट के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु इरसा जो इस्लामाबाद में पानी की सूरत हाल के जायज़े के हवाले से इजलास थियो, जंहिंमें इरसा की जेका स्टेटमेंट आई है, ब्रीफिंग आई है, उन मूजिब इरसा जो चवणु आहे त दरियानि में पानी जा वहकरा 24% ताईं वधी विया आहिनि। दरियानि में पानी वधण सबबि सूबनि जो जेको पानी जो हिस्सो आहे उनखे पिणु वधायो वियो आहे। इरसा पारां अॼु अंग अखर जारी कया विया, जंहिंमें चयो वियो त ईंदड़ हफ़्ते ताईं सूरत हाल बहितर थी सघे थी। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं सिंध एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास पिणु थियो। पीपुल्स पार्टी जे इन इजलास की सदारत निसार खोड़ो पारां कई वई, जंहिंमें पीपुल्स पार्टी पारां सिंध में पानी खोट ख़िलाफ़ ज़िलई सतह ते एहतजाज जो ऐलान कयो वियो। 3 जून ते लाड़काने डिवीजन में एहतजाज कयो वेंदो, 5 जून ते हैदराबाद, 7 जून ते मीरपुर ख़ास, 15 जून ते कराची डिवीजन में एहतजाज कयो वेंदो। एग्ज़ीक्यूटिव कमेटी खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाणनि जो चवणो त इन में ॿियनि पार्टियुनि खे पिणु दावत ॾेई सघिजे थी। पानी खोट के हवाले सां इन ब्रीफिंग में चयो वियो त इरसा पारां सिंध जो पानी सही नमूने सिंध के नथो ॾिनो वञे, पानी की चोरी थिए थी। इन ते भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं पंजाब के आपाशी वज़ीर पारां PTISN जे मेंबरनि सां गॾिजी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, उन में चयो वियो त पंजाब 22% ऐं सिंध 17% पानी खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे। पानी खोट के हवाले सां जेको हिन वक़्तु इहो मामिलो हिकु ॿिए ते इल्ज़ामबाज़ी या सियासी बयानबाज़ी ताईं थी वियो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध के उनजे हिस्से जो घुर्बल पानी फराहम कयो वञे। इन हवाले सां सिंध हुकूमत के भी जेको वाटर लॉसिस वारो मामिलो आहे उन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। त ॿिए तरफ़ इरसा के पिणु इन ॻाल्हि खे यकीनी बनाइण जी ज़रूरत आहे त पंजाब या सिंध या ॿिया जेके सूबा आहिनि उन्हनि में पानी जी शॉर्टेज जो जेको हिन मामिलो आहे उहो तमामु घणो तकरारी बणिजी चुको आहे, उनखे पहिरीं तरजीह तौरु हल करण जी ज़रूरत आहे। सो कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में इन्हनि मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ महिमाननि खां राय पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। इन जे सभ खां पहिरीं ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे अॼोकी जेका सिंध एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो, उन इजलास जा जेके मेंबर आहिनि आजिज़ धामरा साहब असां सां गॾु आहिनि। आजिज़ साहब भली कार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। आजिज़ साहब वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। आजिज़ साहब छा चवंदो, अॼु इजलास भी थियो, प्रेस कॉन्फ्रेंस भी थी, इरसा जे हवाले सां जेका सिंध में पानी जी खोट आहे, इरसा पंहिंजनि अंगनि अखरनि ते पंहिंजी होॾ ते अञा ताईं बीठल आहे, छा चवंदो तव्हां? ॾिसो सभीन, पानी जी जेका शॉर्टेज आहे उन जे ख़िलाफ़ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजे मदीन जे दौरे खां पोइ पानी खे फोकस कयो आहे, उन जी शॉर्टेज खे फोकस कयो आहे। ऐं उन खां पोइ पीपुल्स पार्टी अॼु पंहिंजे सिंध एग्जीक्यूटिव कमेटी जो हिकिड़ो हंगामी ऐं एहतजाजी इजलास को ठाहियो आहे, जंहिंमें असां मरहलेवार तरीक़े जो ऐलान कयो आहे। ऐं इरसा जे हवाले सां असां सिर्फ़ु इहो आहे त असांजे जाइज़ मौक़ुफ़ खे पंजाब में जेको आहे ग़लति हुनजी तशरीह कई पई वञे त सिंध जा माण्हू पंजाब जे ख़िलाफ़ आहिनि, बल्कि असीं चऊं पिया त इरसा जी जेका नाअहली आहे ऐं जेका पानी जी चोरी आहे, इरसा उहा असांखे रोके ॾे। ऐं जेको अकार्ड मुताबिक़ जेके राइट्स आहिनि सूबे जा ऐं ख़ासि तौरु तेल वारे सूबे जा, उहे उनखे ॾिना वञनि। आजिज़ साहब छा चवंदो, इरसा जे पारां जेके अॼु अंग अखर जारी कया विया आहिनि त भई इरसा जो मौक़िफ़ आहे, इरसा जो भी इजलास थियो, उन जो चवणु आहे त सिंध ऐं पंजाब जे हिसे जो पानी वधायो वियो आहे। पंजाब जो हिसो 83,000 क्यूसिक मां वधाए 1,01,000 क्यूसिक कयो वियो आहे, सिंध जो 74,000 क्यूसिक मां वधाए 1,09,000 क्यूसिक कयो वियो आहे। इरसा जे अॼोके अंगनि अखरनि ते तव्हां छा चवंदव, जंहिंमें पानी जे वधण जो उन्हनि बयानु ॾिनो आहे? जो मेंबर जेको आहे उहो हिकिड़े सूबे जी नुमाइंदगी थो करे ऐं इन जो इहो कतन मक़सदु कोन्हे त टेल सूबे सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़े मेंबर सां अहिड़े क़िस्म जा रवैया रखिया वञनि, पर PTI हुकूमत जी ॾंड ते जेकॾहिं चेयरमैन अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी आमराना सोच रखी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुन ते स्टैंड वरितो, सिंध जे माण्हुनि हुन ते स्टैंड वरितो आहे। ऐं मीडिया जो थैंकफुल आहियां जंहिं इन शइ खे हाईलाइट कयो आहे। अॼु पीपुल्स पार्टी जे इजलास जे चंद कलाकनि खां पोइ इरसा जे चेयरमैन जेके मूं ताईं इतला मिलिया आहिनि त सिंध जे हुन मेंबर सां पंहिंजे रवैये जी एक्सक्यूज़ कई आहे, बिल्कुलु माफ़ी वरिती आहे जी। पानी जे वधाइण जी ॻाल्हि कई आहे, असांखे इरसा ते को एतबार कोन्हे को। नंबर हिकिड़ी ॻाल्हि असीं चऊं था त इरसा आइन मुताबिक़ टेल वारे सूबे जो ई जेको जाइज़ जेको हिसो आहे उहो ॾे ऐं पोइ गुडू खां हेठि जी जेका शॉर्टेज आहे उहा सूबाई हुकूमत जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे त उनखे ख़तमु करे ऐं पानी हेठि ताईं पुॼाए। पर पानी जॾहिं चोरी थींदो, पानी उन मिक़दार में मिलंदो ई कोन्हे, त सिंध ते इहो इल्ज़ाम लॻाइण त सिंध मैनेजमेंट सही नथी करे सघे। इन करे जेके असांजा लिंक केनाल आहे उहे जेको मुआदे तहत इहो आहे त जेसि ताईं सूबनि जी जेका ज़रूरत पूरी न थींदी तेसि ताईं उहे खोलिया न वेंदा, पर उन जे बावजूदि उहे केनाल जेके आहिनि खोलिया पिया वञनि ऐं 5 खां हेठि जेको आहे सो गुडू ताईं उन में पाइप हया था वञनि ऐं हर मशीन जेका आहे 2 खां 3,000 क्यूसिक पानी जेका आहे उहा चोरी थी करे ऐं नतीजतन गुडू ताईं 15 खां 20,000 जेका आहे पानी जी खोट जेको आहे उहा मौजूद थी रहे ऐं गुडू खां पोइ सकर बैराज ऐं सकर खां
कोटड़ी बैराज ताईं जेको आहे पाणी, ख़ासि तौर ते उहो पाणी असांखे समुंड ताईं पुॼाइण थो पए। असांजी वाटर सप्लाई स्कीमुनि जे तहत टाउन कमेटियुनि ऐं म्यूनिसिपल कमेटियुनि जे थ्रू इहो पाणी पीअण लाइ खपे। त हींअर मुसलसल सिंध जो माण्हू, सिंध जा आबादगार, सिंध जो हारी, सिंध जो जानवर ऐं सिंध जो पखी पाणीअ खां महरूम आहे। आजिर साहब, जेका इंटरनल विरासत थिए थी, इहा कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? मथां खां त पाणी अचे थो, पर जेके अपोज़िशन जा मेंबर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेके टेल ताईं पाणी नथो पहुचे, पुछड़ी ताईं, उहो त मौजूदा सरकार जी आपाशी खाते जी ज़िम्मेदारी आहे न। इन जो इल्ज़ाम तव्हां कंहिं ते ॾेई था सघो त भई जॾहिं मथां खां पाणी अचे थो त उहो सखर खां, गुड्डू खां, कोटड़ी ताईं उहो पाणी किथे थो वञे, किथे कंहिंखे थो मिले? ॾिसो, आउं वरी हिन ॻाल्हि जो इज़हार कंदुसि त पीटीआई जी हिकिड़ी हितां टीम वई आहे लीडर ऑफ अपोज़िशन जी क़यादत में, ऐं उहा पंहिंजे सूबे जे जेका शॉर्टेज आहे उनखे ख़तमु कराइण जे बजाए उन्हनि इल्ज़ाम हया आहिनि त सिंध में पाणी जी खोट ई कान्हे। अफ़सोस जी शर्म जो मक़ाम आहे त उहो पंहिंजा सरबा उहिदा हासिल करण जे लाइ, लॉबिंग करण जे लाइ, उनजे लाइ तव्हां सिंध जे पाणीअ ते खिलवाड़ था कयो, खेॾो था। सिंध तकलीफ़ में आहे। हिननि जे पीटीआई जी सूबाई सिंध जी हिन क़यादत जेके इस्लामाबाद में वेही पंहिंजे सूबे जो केस वठण जे बजाए उहो नुमाइंदगी कनि सिंध असेंबली में, रहनि सिंध में, ऐं उनखां पोइ उन्हनि इरसा जी बी टीम ऐं इरसा उनजी बी टीम बणजण जो जेको ऐलान कयो आहे। आउं हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो कयां सभिनि त गुड्डू खां पोइ हेठि मैनेजमेंट जेका आहे उहा सूबाई हुकूमत जी आहे, उन ते पूरो अमल थिए थो। ऐं सिंध वाहिद सूबो आहे जंहिं लाइनिंग ते अमल कयो आहे, जंहिंजे करे काफ़ी मिक़दार में पाणी बचत थी आहे लाइनिंग जे करे। उहो सिंध जी पंहिंजी मैनेजमेंट आहे, त उन्हनि जेतिरी बि लाइनिंग कई आहे, उन लाइनिंग ते मिसाल तौर रोड़ी कैनाल में जेका लाइनिंग थी पए उन ते नेब अची वेही रही, ऐं नेब जे करे उन ते पूरो कमु न थी सघियो, ऐं उन में घटि में घटि 1200 क्यूसिक पाणी जेको आहे उहो बचियो पए। पर उन स्कीमुनि ते वरी हिकिड़ा ॿिया अमल थियनि था, पर जेतिरी बि लाइनिंग थी आहे उन में पाणी असां बचत कयो आहे। पर असीं चऊं था त जेको प्रॉपर सूबे जो जेको राइट आहे पाणीअ ते अकार्ड मुताबिक़ उहो त पूरो कयो न। इन करे पीटीआई खे पहिरीं त उहा शॉर्टेज पूरी करण जे लाइ इंश्योर करे ऐं सिंध में अची हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदा त पीटीआई सिंध मां शॉर्टेज जेका आहे उहा ख़तमु कराए आई आहे, त शायदि सिंध जा माण्हू पीटीआई जे माण्हुनि खे हार पाराईंदा। पर आउं सम्झां थो हिन अमल जे करे जेको हींअर मौजूदा कयो अथनि, सिंध जा माण्हू हिननि ते लानत ऐं मलामत कंदा, पथराव कंदा त उहो सिंध जो केस ख़राबु करण विया, सिंध जो केस ठीकु करण कोन विया। मिसाल तौर ही ईअं आहे, जीअं हिकु दुकानदार जो इल्ज़ाम लॻाए त के माण्हू मुंहिंजी दुकान में पियल ख़ाली बरणी मां बिस्किट चोरी करे विया। हाणे जॾहिं बरणी ख़ाली आहे त बिस्किट चोरी कीअं थींदा, ऐं जेकॾहिं चोरी थी आहे त पोइ बरणी बि चोरी थी आहे, बरणी मौजूदा बिस्किट न आहिनि त चोरी कीअं थी? इन करे पीटीआई खे माफ़ी वठणु खपे सिंध जे माण्हुनि खां। हाजी साहब, हलीम आदिल शेख अपोजिशन लीडर जेको सिंध असेंबली में आहे, छा चवंदो जॾहिं पाणी जो ठहराउ सिंध असेंबली में पेश कयो वियो खोट जे हवाले सां, त पोइ उन में बि सिर्फ़ु पीटीआई जो हिकिड़ो मेंबर हो जे हिमायत कई, जीडीए पारां हिमायत कई वई, पर हलीम आदिल शेख सिंध सां तालुक़ु रखंदड़, सिंध जी नुमाइंदगी करण बदिरां जेका पंजाब में वञी करे जिन तरह जी प्रेस कॉन्फ्रेंस करे थो उते वज़ीरनि सां मिली करे ऐं सिंध हुकूमत ते या सिंध जे माण्हुनि जो इन जाइज़ मसइले खे हल करण बजाए पंजाब या इरसा जो साथ ॾिए थो, त छा चवंदो तव्हां? ॾिसो, मूं चयो त इरसा जेका आहे उहा हींअर मौजूदा पीटीआई हुकूमत जी बी टीम आहे, ऐं ही उनजी बी टीम बणजण विया। अफ़सोस जो मक़ाम आहे, सिंध जो माण्हू हिन सॼी सूरत हाल खे ॾिसे पियो, वॉच करे पियो। सिंध जी मीडिया जेका आहे उहा ॾिसे पई त अहिड़े क़िस्म जी वेदन जेकॾहिं सूबे सां हुजे, तव्हां शॉर्टेज ख़तमु कराइण जे बजाए तव्हां उन इदारे खे हार पाराइण विया आहियो, शाबाशी ॾियण विया आहियो, त पोइ सिंध जे माण्हुनि खां बि अहिड़े क़िस्म जी मोट रखबी। ऐं जेकॾहिं केरु माण्हू हिन सॼी सूरत हाल में जिते सिंध जो पखी, सिंध जो जानवर, सिंध जो आबादगार, सिंध जो माण्हू, सिंध जो हारी ऐं सभु दरपदर हुजनि ऐं पाणी शार्ट आहे, इन खां इनकार इरसा न पई करे। इरसा तव्हांजे मुताबिक़ जेकॾहिं पाणी वधायो आहे त उन इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे त पाणी जी खोट आहे, ऐं ॿिए तरफ़ उन खोट जे बजाए सिंध में अपोजिशन लीडर उते वञी उन्हनि खे शाबाशी ॾे ऐं वरी उन्हनि ते या चए त सिंध में पाणी जी शॉर्टेज ई न आहे, त आउं सम्झां थो त ही सिंध जे माण्हुनि सां गद्दारी जे मुतरादिफ़ आहे ऐं ही चमचागिरी आहे वज़ीर आज़म इरसा जी। शायदि हू पंहिंजो को वधीक उहिदो वठणु चाहे थो इमरान ख़ान सां। पीटीआई जा सिंध सां तालुक़ रखंदड़ मेंबर जीअं हलीम आदिल शेख सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते हमेशह हुन सियासत कंदो रहियो आहे त भई सिंध जा आवाम जा मसइला हल करणु घुर्जनि, निशानदेही थींदी रही आहे। अहिड़ा माण्हू वञी करे इन तरह जूं जॾहिं उते वञी करे साज़िशूं कनि था या बजाए सिंध जे जाइज़ मसइलनि खे हल करण जे ऐं स्टैंड वठी बीठा रहनि ऐं बी टीम बणिजी था वञनि, उन्हनि ते छा चवंदो? सिंध सां तालुक़ रखंदड़ जेके मेंबर आहिनि, चाहे उहे कहिड़ी बि पार्टी जा हुजनि, उन्हनि खे सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते त ॻाल्हाइणु घुर्जे न?
ॾिसो लीडर ऑफ अपोजिशन सिंध समेत पीटीआई जे सिंध मां चूंडियल सभिनी मेंबरनि सॼी अपोजिशन जे मेंबर जेके इंतिहाई क़ाबिल एतिराम आहिनि उन्हनि खे तव्हांजे चैनल जी तवसत सां या दावत थो ॾियां त पीपुल्स पार्टी सां जेकॾहिं को हिसाब किताब करणो आहे पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेकॾहिं के तकरीरूं करणियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ को धरणो लॻायो आहे उनजी गवर्नेंस ते ॻाल्हाइणो आहे पीपुल्स पार्टी जे नाले खां जेकॾहिं तव्हांखे चिड़ आहे त पोइ हिते एहतजाज कयो असांजा पुतला साड़ियो असांजे ख़िलाफ़ जेको वणे उहो कयो असेंबली ऐं सिंध जा रोड रस्ता आज़रनि असांजे ख़िलाफ़ एहतजाज कयो वञे पर पाणी सभिनी जो जियापो आहे पाणी सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जे माण्हुनि जे लाइ कोन्हे पाणी पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ रहंदड़ ऐं पीपुल्स सिंध में रहंदड़ हर साह वारी शइ जे लाइ पाणी जो जियापो आहे जंहिंमें जानवर आहिनि जंहिंमें लाइफ स्टॉक खां वठी असांजा पखी हिन असांजो इंसान आहे उहे सभु पीपुल्स पार्टी जा कोन्हनि हर साह वारी शइ ऐं उन खां पोइ असांजा ॿेला असांजा वण इहा सॼी तबाही थी थिए पाणी न हुअण जे करे त पीपुल्स पार्टी सां हिसाब किताब पंहिंजी जाइ ते पर जेकॾहिं पीपुल्स पार्टी जी दुश्मनी में जेकॾहिं सिंध खे पुठी ॾिबी त पोइ आईंदा इलेक्शन में सिंध बि तव्हांखे पुठी ॾेई बीहंदी ऐं सिंध तव्हांखां हिसाब किताब वठंदी इन नाम निहाद पॉलिसी जो आजिज़ साहब सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान पिणु कयो वियो आहे छा हिकमत अमली हूंदी एहतजाज जे हवाले सां एहतजाज ज़रिए पंहिंजो केस रखियो वेंदो कहिड़ा कहिड़ा फोरम इस्तेमालु कया वेंदा ॾिसो असां पंहिंजो पहिरीं ॻाल्हि त मरहलेवार तहरीक जो ऐलान कयो आहे ऐं हींअर ई असां प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि चई आहे त पहिरीं असां राइस केनाल ते हींअर चांवरनि जी जेका पोखी आहे चांवरनि जी पोखी आहे उहा न थियण जे करे लाड़काणे डिवीजन में 3 जून ते असांजो एहतजाज थींदो जंहिंमें 5 ज़िला कंदा ऐं उन खां पोइ असां जो 5 जून ते ठठो बदीन टनो मोहम्मद खान ऐं हैदराबाद जा कुझु हिसा एहतजाज कंदा ऐं मरहलेवार तहरीक जेका आहे असांजी शहीद बेनज़ीराबाद मीरपुर ख़ासि सखर खां थींदी 15 तारीख़ ते कराची पहुचंदासीं ऐं हिन विच में असां 2 तारीख़ ते मोहतरम निसार अहमद खोड़ो साहब जी क़यादत में हिकु भरपूर प्रेस कॉन्फ्रेंस ऐं मीडिया खे वठी वेंदासीं डाउन स्ट्रीम कोटड़ी में ई दरिया जे पेट में बीही उन वारी ते बीही चवंदासीं त जेको इरसा ऐं पीटीआई दावा थी करे त पाणी प्रॉपर वञे थो डाउन स्ट्रीम मां हेठि वञी ज़ाया थो थिए असांखे ॿुधायो त सही त उहो पाणी आहे किथे इन करे असां दरिया जे पेट में 2 जून ते बीही ऐं पूरे पाकिस्तान खे ॾेखारींदासीं त सिंध जो हीउ मौक़ुफ़ जेको आहे उहो सिर्फ़ु तहसुब जे बुनियादनि ते न आहे पर मेरिट जे बुनियादनि ते आहे त डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी नथो वञे जंहिंजे करे समुंड अॻिते पियो वधे जंहिंजे करे उते जो जेको फ़सुलु आहे जेको प्रॉपर पहिरीं मई ते सारियुनि जी जेको आहे पोखी थींदी हुई उहो न थी सघियो आहे वॾी महिरबानी आजिज़ दामरा साहब पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो नाज़रीन पीपुल्स पार्टी जा इंतहाई सीनियर अॻवान आजिज़ दामरा साहब असां सां गॾु हुनजो चवणु हो त हिन वक़्तु जेका पीटीआई जा जेके मेंबर आहिनि उहे इरसा जी बी टीम जो किरदारु अदा करे रहिया आहिनि पाणी सिंध जे माण्हुनि जो जियापे जो मसइलो आहे पाणी हिकु अहिड़ो मामिलो आहे जिन ते सियासत न थियणु घुरिजे ऐं टेक्निकली ऐं लॉजिकली इन मसइले खे हल करण जी ज़रूरत आहे हुननि जो चवणु हो त हुननि अॼु जेको सिंध एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो उन इजलास में सॼी सिंध में एहतजाज या मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते पीपुल्स पार्टी पंहिंजो शदीद एहतजाज पिणु रिकॉर्ड कराईंदी पाणी जे हवाले सां हुननि जो चवणु हो त सिंध खे उनजो हिन हिसे जो जाइज़ पाणी ॾियारण ताईं पीपुल्स पार्टी सुख सां न वेहंदी प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं हाणे पाणी खोट जी साॻी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे नाले वारे दानिश्वर तर्ज़े निगार ऐं राइटर जामी चांडियो साहब जामी साहब भली का तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो जामी साहब केतिरे वक़्त खां जेका वाटर शॉर्टेज वारी सूरत हाल आहे उन ते सिंध हुकूमत बि बाक़ाइदा हाणे मैदान में अची वई आहे अॼु सिंध हुकूमत जो जेको आहे सो सिंध एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो जंहिंमें सॼी सिंध में मरहलेवार एहतजाज करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे पर इरसा जो पिणु अॼु इजलास थियो जंहिंमें इरसा जा जेके अंग अखर आहिनि उन्हनि मूजिबि त हाणे पाणी जी सूरत हाल में बहितरी थी आहे खोट खे सभई सूबा मुंहुं ॾेई रहिया पर हाणे पाणी खे वधायो वियो आहे छा चवंदव सभिनि ॾिसो ही जेका पाणी जी खोट जी बदतरीन सूरत हाल सिंध में हिन वक़्तु मौजूदु आहे इहा न का पहिरियों भेरो थी आहे ऐं न लॻे थो त को आख़िरी भेरो थी आहे छाकाणि त पाणी जो मसइलो हिन मुल्क में जेके चंद बुनियादी मसइला बिल्कुलु हल थियल न आहिनि पाकिस्तान में उनमें हिकिड़ो पाणी जो मसइलो आहे हाणे मुंहिंजी नज़र में हिन पाणी ही त खणी जो क्राइसिस आहे इहो हंगामी सूरत हाल जो मुतक़ाज़ी आहे पर हिन खे थोरो ॾिसूं असां डिघे तनाज़ुर में त हीउ जेको पाणी जो मसइलो आहे इहो पाणी जो मामिलो तव्हां सम्झो त इन 3 पासा बुनियादी गौर तलब आहिनि जी सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त
ॾिसो, माहौलियाती तब्दीलियुनि जे करे पाणी जी खोट गुज़िरियल 2.5 ॾहाकनि खां मुसलसल मौजूदु रही आहे ऐं चयो पियो वञे त इहा खोट अञा वधंदी, घटिबी कोन, ऐं इहा सूरत ढिघो अरसो रहंदी। त हाणे जेको ज़ाहिर आहे त मुल्क जे अंदरि जेको पाणी जी जेका पूरी जेको पूल आहे, जेको पाणी जो मुकमल हिकिड़ो असां वटि गॾु थियल पाणी जो अंदाज़ो आहे, उन में माहौलियाती तब्दीलियुनि जे करे खोट मुसलसल थिए पई। हाणे ॿियो पासो इहो आहे, हाणे उन खोट जे बारे में पाकिस्तान जो अलमियो इहो आहे त पाकिस्तान में उन जो रुॻो हल हिकिड़ो ई आहे, तव्हां डैम ठाहियो। सॼी दुनिया में पाणी जी जिते जिते खोट थींदी आहे उन जे लाइ हिकिड़ा ॾिघे मुदे वारा मनसूबा जोड़िबा आहिनि। त पाकिस्तान में प्रॉब्लम इहो आहे त इन खोट खे 30 साल थी विया आहिनि तक़रीबन, ऐं इन खोट जे बारे में हिकिड़ो ई हल आहे, कालाबाग डैम ठाहियो, ॿिया वॾा डैम ठाहियो। वॾा डैम्स ठाहिण खां सवाइ हिननि वटि के मुतबादिल पॉलिसियूं न आहिनि, के हिकमत अमलियूं न आहिनि, के मनसूबा न आहिनि, जंहिंजे करे इहो सवाल उते उते पियो। हाणे अचूं तव्हांजे सुवाल जे ॿिए पासे ते, त हाणे जॾहिं खोट मौजूदु आहे ऐं खोट पेरीनियल आहे, माना मुस्तक़िल आहे, त पोइ उन खोट जे अंदरि ज़ाहिर आहे त हिकिड़ो वफ़ाक़ी निज़ाम आहे, वफ़ाक़ी मुल्क आहे, त उनखे हिकिड़ो मुनसिफ़ानो निज़ाम खपे जंहिंमें उहा खोट सभई पंहिंजे पंहिंजे हिसाब सां शेयर कनि। जी। पर जीअं त पंजाब पाकिस्तान जे पावर स्ट्रक्चर ते तसलुत आहे उनजो, ऐं पाकिस्तान में जेके रियासती ढांचा आहिनि उन्हनि सभिनी ते पंजाब जी हेजमनी आहे, ऐं जेके पाणी खे विरहाइण जा मैकेनिज़म्स आहिनि, मिसाल जीअं इरसा इदारो ठहियो हो 91 जे अकॉर्ड जे तहत, ऐं ॿिया काफ़ी मैकेनिज़म आहिनि, त उन्हनि मामलनि में बि पंजाब जी जेका आहे उहा पावर जे अंदरि हेजमनी हुअण जे करे फाइनल से पंजाब जी आहे। थिए छा थो नतीजे में, त जेका पाणी जी खोट मुल्क में आहे उन में वरी बि पंजाब उहा खोट घटि शेयर थो करे, यानी उन खोट जो घटि भार पंजाब थो खणे ऐं वॾो भार उनजो सिंध मुंतकिल थो करे छॾे। इहो ई मुसलसल हिकिड़ो तकरार आहे, तज़ाद आहे, त जेकॾहिं खोट मौजूदु आहे निज़ाम में पाणी जी, त उन खोट खे पंजाब पंहिंजे तनासुब जे हिसाब सां खणे, उनजो भार खणे, ऐं सिंध पंहिंजो भार खणंदी, ॿिया सूबा खणंदा। पर थिए ईअं थो अमलन त इरसा, यानी तव्हां ॾिसो त 1991 जो एकॉर्ड थियो पाणी जो, त उन ज़माने में बि इहो पाणी जी खोट जो सवाल मौजूदु हो, ऐं उन ज़माने में इन बुनियाद ते इरसा ठाहियो वियो हो, ऐं 91 जो एकॉर्ड जॾहिं थियो हो त जाम सादिक जी हुकूमत हुई, त सिंध खे उन ज़माने में बि इहा पाणी जो एकॉर्ड मंज़ूर न हो। पर तारीख़ जो जबर ॾिसो त 3 ॾहाका गुज़री वञण खां पोइ सिंध डिमांड थी करे त 91 ते अमल कयो, यानी जंहिं 91 जे ठाह खे सिंध क़बूल न कयो हो, उनखे रद्द कयो हो, अॼु सिंध खे उन जे अमल लाइ मुतालबा करणा पवनि था। त ॿियो सबबु इहो आहे त जेका पाणी जी खोट आहे उन में पंजाब पंहिंजे मथां उहो घुर्बल बार नथो खणे, ऐं पाणी चोरी वधीक थिए थी, ऐं सिस्टम में रेगुलेशन तमामु पुअर आहे, ऐं जेके इदारा आहिनि ऐं मैकेनिज़म आहिनि पाणी जी विरासत जा, उहे इंतिहाई नाअहल ऐं नाकारा आहिनि। नतीजे में जीअं त सिंध लोअर रैपेरियन आहे इंडस जी, यानी पंजाब जी बरतरी रुॻो इहा न आहे त उहो पावर में आहे, पर बरतरी इहा बि आहे त उहो मथां ई ते आहे, उहो अपर रैपेरियन आहे। ऐं सिंध जी जेका वल्नरेबिलिटी आहे रुॻो इहा न आहे त उहा पावर जे अंदरि नथी मटर करे साॻी तरह, पर सिंध दरिया जे अंदरि लोअर रैपेरियन आहे, माना पुछड़ी ते आहे, हेठां ते आहे, आख़िरी छेड़े ते आहे। इन करे सिंध ज़ाहिर आहे त उनखे पाण मुरादो नथी रोके सघे, ऐं उनखे ज़ाहिर आहे त पूरी दुनिया में मुआइदा रोकींदा आहिनि, कानून रोकींदा आहिनि, मैकेनिज़म रोकींदा आहिनि। जामी साहब, ॾाढो तफ़सीली तव्हां पाणी जी शॉर्टेज जे हवाले जा मुख़्तलिफ़ पासा खयां। मिसमैनेजमेंट त सिंध हुकूमत जी आहे, इन ते बि गौर करण जी ज़रूरत आहे, छो त असांजा आबादगार साल जा 12 महीना एहतिजाज कंदा रहनि था त पुछड़ी में पाणी पहुचे ई नथो, जेको टेल आहे उहो साल जा 12 महीना ई सुकल रहे थो। छा हिकमत अमली करणु घुरिजे? सिंध हुकूमत पाणी वारे मामले ते जंहिं नमूने सां केस रखी रही आहे मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते, छा इहो काफ़ी आहे? 91 वारे अकार्ड जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई त उहो उन ते बि एतिराज़ हुआ, पर हाणे त इहो मौक़िफ़ आहे त भई एतिराज़ उन ते हुआ, पर हाणे उन मूजिबि त अमल कयो न, घटि में घटि उन ते बि अमल नथो थिए। छा हिकमत अमली हुअणु घुरिजे, या जंहिं नमूने सिंध सरकार हिन वक़्तु मामले खे खणी हली रही आहे मुख़्तलिफ़ फॉरमनि ते, इहो काफ़ी आहे? सिंध ज़ाहिर आहे त वफ़ाक़ जी हिकिड़ी इकाई आहे, वहदत आहे, उन वटि पंहिंजी प्रोविंशियल असेंबली आहे, उन वटि पंहिंजी पूरी सूबाई हुकूमत आहे, उन वटि काबीना आहे, उन वटि ज़ाहिर आहे त हिकिड़ो हिन मुल्क जे आइनी ऐं सियासी सेटअप में हिकिड़ो पूरो सूबो उन हथ में आहे। त जेका हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका दांह करे थी, उहा त ठीकु आहे, ख़राबु न आहे, ज़रूरु करणु खपे, उनजो फ़र्ज़ु बि आहे।
पर जेॾो संगीन मसइलो आहे ऐं जेतिरो लॉन्ग टर्म मसइलो आहे, ही को शॉर्ट टर्म मसइलो न आहे ऐं मुस्तक़िल मसइलो आहे, त सवाल इहो आहे त जेके हिननि खे हाणे तव्हांखे ख़बर आहे त पाणी जो जेको मामिलो आहे उहो ज़ाहिर काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो मामिलो आहे, यानी वाटर जो जेको सब्जेक्ट आहे उहो हिन वक़्तु फेडरल गवर्नमेंट सब्जेक्ट न आहे, इहो सब्जेक्ट काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो आहे। ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में जंहिं क़िस्म जी हिन इमरान ख़ान जी हुकूमत दौरान हिकिड़ी दादागिरी वारी हिकिड़ी सूरत हाल आहे जो कंहिं शइ खे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में फ़ैसिला थींदा आहिनि इतफ़ाक़ राय सां। ही पहिरियों दफ़ो आहे जो हाणे हिननि रिवायत विधी आहे त उते अक्सरती राय सां फ़ैसिला कनि था, जेका सरासर आइनी भञकड़ी आहे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में तव्हां नथा फ़ैसिला करे सघो अक्सरत राय ते, उहो फोरम आहे इतफ़ाक़ राय जो, उहो कंसेंसस जो फोरम आहे। त सिंध हुकूमत खे सिंध असेंबली जे फोरम खे इस्तेमालु करणु खपे ऐं हिकिड़े असर्टिव अंदाज़ सां, हिकिड़े घुरबल सघारे अंदाज़ सां पंहिंजो पूरो आवाज़ उथारणु खपे वासदार फोरम्स ते। त मां सम्झां थो जे सिंध हुकूमत जो जेको हंगामी सूरत हाल थिए थी पोइ त रोल ठीकु आहे, दाऊं कनि था, पर जेको मुस्तक़िल बुनियाद ते हिकिड़ो संजीदगी वारो रोल हुअणु खपे, जंहिंमें तव्हां सिंध जे बारे में पूरी असेसमेंट ॾियो, अंग अखर ॾियो। ही भला जेको हिन पाणी मिली रहियो आहे, सिंध हुकूमत रोज़ जे बुनियाद ते अंग अखर जारी करे केतिरो पाणी अची रहियो आहे, त जंहिं क़िस्म जी एफिशिएंसी खपे, विजिलेंस खपे ऐं हिकिड़ी इफेक्टिव क़िस्म जी मॉनिटरिंग खपे, उन में सिंध हुकूमत पाण फेल वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका मूं सवेर कई त जेको वरी अंधो मंडो पाणी मिले थो, उन जी जेका विरासत ग़लति थिए थी अंदरूनी तरह सूबे जे अंदरि, जंहिंमें वॾो ज़मींदार, पावरफुल ज़मींदार, ताक़त में आयल ज़मींदार ऐं मथाई वारो ज़मींदार खयो वञे ऐं नंढड़ी ज़मीन वारो पिछड़ी आबादगार नंढो हारी उहो पाणी नथो खणी सघे। त सिंध हुकूमत इन मामले में बि गुज़िरियल ॾहाकनि खां फेल आहे ऐं इहा का रॉकेट साइंस कोन्हे। इन बारे में अब्दुल रसूल अब्बासी साहब, मेमण साहब, ANG अब्बासी साहब ऐं तमामु घणनि माहिरनि बार बार इहे रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि, इहे तजवीज़ूं ॾींदा रहिया आहिनि त बाबा सिंध जे अंदरि लाइनिंग पकी कयो, वाटर जी जेका लॉसिस आहिनि उनखे घटायो ऐं सिंध जे अंदरि जेका मैनेजमेंट आहे पाणी जी उनखे दुरुस्त कयो ऐं सीडा जो इदारो इन लाइ ठाहियो वियो हो त इहो पाणी जी विरासत खे बहितर कंदो, पर सीडा बि हक़ीक़त इहा आहे त हिकिड़ो नाकाम इदारो आहे हिन मामले में। त असांजी नज़र में जेतिरो वफ़ाक़ी हुकूमत मथीं सतह जे पाणी जी विरासत में नाजाइज़ी करे थी ऐं नाअहल आहे ऐं बदनीयत आहे, ओतिरी ई नाअहली सिंध हुकूमत जी बि आहे त तव्हां वटि जेको पाणी मौजूदु आहे उन पाणी खे तव्हां छो नथा दुरुस्त रहायो। त सिंध हुकूमत जा ॿ कम आहिनि, हिकिड़ो जो कमु इहो आहे त मर्कज़ खां पंहिंजो शेयर वठे, आइनी फोरम्स ते पंहिंजी आइनी जंग विड़ी उहो पाणी वठे, ऐं ॿियो हुनजो कमु आहे त जेको पाणी हुनजे सिस्टम में मौजूदु आहे उन पाणी खे एफिशिएंटली इस्तेमालु कीअं कजे, उनजा लॉसिस कीअं घटाइजनि ऐं जेको अक्सरती पुछड़ी वारो आबादगार आहे, नंढो ज़मींदार आहे, उनखे पाणी कीअं मिले ऐं ताक़तवर जेको पाणी खणी थो वञे ज़मींदार उनखां पाणी कीअं बचाइजे। त इहे ॿई फ़र्ज़ आहिनि ऐं हक़ीक़त इहा आहे त हेसि ताईं इहे ॿई कामयाबियूं हासिल करण में सिंध हुकूमत नाकाम वई आहे। यकीनन सिंध हुकूमत जो गैर संजीदा रवैयो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त लॉन्ग टर्म पॉलिसीज़ जुड़णु घुरिजनि, वक़्ती तौर ते इन्हनि मामलनि खे खयो थो वञे ऐं पोइ मामला थी था वञनि। हिन वक़्तु जेका वाटर शॉर्टेज वारी सूरत हाल आहे जामी साहब, उन ते सियासत बि तमामु घणी थी रही आहे। जेके सिंध जा नुमाइंदा आहिनि अपोज़िशन जा, PTI सां तालुक़ु रखंदड़, उहे पीपल्स पार्टी जी मिसमैनेजमेंट जी त ॻाल्हि कनि था, पर इन ॻाल्हि खे बिल्कुलु डिनाए कनि था त को मथां खां इर्सा को पाणी जी शॉर्टेज करे रहियो आहे या सिंध खे उनजे हिसे जो घटि पाणी मिली रहियो आहे। सिंध सां मां चूंडियल जेके मेंबर आहिनि उहे बजाए सियासत करण जे इन मामले ते या पीपल्स पार्टी खे टारगेट भली कयो वञे, जिते जिते उन्हनि जूं ख़ामियूं कोताहियूं आहिनि उन्हनि जी निशानदेही थियणु घुरिजे, पर जेका हिकिड़ी जनरल हक़ीक़त आहे इर्सा जो जेको रवैयो आहे बजाए उनजी निशानदेही करण जे, इन मामले में धुर छो थी बीठी आहे? ॻाल्हि खे थोरो दुरुस्त कयां त इहा सियासत करणु कोन चइबी, इहा हिकिड़े क़िस्म जी बेईमानी करणु चइबी, इहा हिकिड़े क़िस्म जी बदयांती करणु चइबी। छाकाणि सियासत करणु त हिकिड़ो बहितर अमल आहे, सियासत करण में का ख़राबी न आहे, उहो त लाज़मी अमल आहे। त हीउ जेको PTI जा सिंध में नुमाइंदा जंहिं क़िस्म जी ॿोली ॻाल्हाइनि पिया, जंहिं क़िस्म जो उनजो मौक़ुफ़ आहे, इहा त सरासर बदयांती ऐं बेईमानी आहे। इन करे तव्हां सिंध हुकूमत जे सूबे अंदरि पाणी जी विरासत खे कंडेम कयो, उहो तव्हांजो राइट आहे, ॻाल्हि बि दुरुस्त आहे जी। पर जीअं तव्हां पाण चयो त जेका मर्कज़ी इदारनि जी बदयांती आहे, इर्सा जी नाअहली ऐं बदयांती आहे, वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली ऐं बदयांती आहे, जेकॾहिं हो उन जे बारे में ख़ामोश आहिनि त पोइ मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे बाक़ी सियासी किरदार ते माण्हू छा ॻाल्हाए। त मुंहिंजी नज़र में हुननि जे अख़लाक़ी
जेका कथ आहे उहा त इन मां ई थी वञे त तव्हां मर्कज़ जा छाड़ता थी बीहो था ऐं मर्कज़ जे जेको दादागिरी वारो रवैयो आहे उन ते अखर पुछण लाइ तयारु न आहियो ऐं रुॻो त सिंध हुकूमत ते तव्हां ज़रूरु ॻाल्हायो, तनक़ीद ज़रूरु करियो, उहो जाइज़ आहे, वाजिबी आहे, पर उहा नाजाइज़ बणिजी वेंदी जेकॾहिं तव्हां रुॻो उन ते बीहंदव ऐं तव्हां मर्कज़ खे कंडेम न कंदव। इन करे ईमानदार माण्हू जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां मर्कज़ खे बि मुकमल तरह कंडेम कयो, उनखे सोढ़ो कयो ऐं पोइ सिंध हुकूमत खे बि यकीनन सोढ़ो कयो त जीअं सिंध जो सूबो, उन जा आबादगार, उन जा हारी, उन जा अक्सरती माण्हू, उन जी ज़मीन, उन जो माहौल पाणी जी शॉर्टेज जे करे बदतरीन सूरत खे मुंहुं न ॾे। जामी साहब, आख़िरी सवाल तव्हां खां, जे तव्हां ॻाल्हि कई त भई ही मामलो CCI जो आहे, पर वॾो वज़ीर असेंबली फोरम ते इहो दाहींदो रहे थो त भई हू केतिरा ई ख़त वज़ीर आज़म खे लिखे थो या वज़ीर आज़म खे ग़लति ब्रीफ कयो वञे थो, उनखे इन मामले जी काफ़ी मामलनि जी ख़बर नथी हुजे, चाहे उहो फंडनि वारा मामला हुजनि, NFC वारा मामला हुजनि, बिजली गैस जी शॉर्टेज वारो मामलो हुजे या ही पाणी वारो मामलो हुजे, उते त ॿुधी नथी वञे। अहिड़ो फोरम आहे जिते तव्हां जी ॻाल्हि त भई इतफ़ाक़ राय सां फ़ैसिला थियणु घुरिजनि, उते अक्सरियती बुनियादनि सां थियनि था या उते सियासी जेका आहे सा उहा इख़्तिलाफ़ राय सां ई फ़ैसिला थियनि था, इंतक़ामी तौर ते फ़ैसिला थियनि था, त कहिड़ो फोरम त इहे ई आहिनि आइनी या क़ानूनी फोरम आहिनि, पीपल्स पार्टी जे लाइ इहे केतिरा लाभाइता साबित थी सघनि था या एहतजाज जे हवाले सां जेका पीपल्स पार्टी पारां ॻाल्हि कई वई आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिकिड़ो दाइरो वधायो वेंदो, केतिरो फ़ाइदेमंद साबित थी सघंदो? सिंध असेंबली वॾे मोरनि जो मोर्चो आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे ऐं ॿिया घणा ई आइनी फोरम आहिनि। हाणे सुवाल इहो आहे त इहो ई त मसइलो आहे सभिनि, त असां बार बार चवंदा रहूं था त रुॻो ख़त लिखणु काफ़ी न आहे। हिन क़िस्म जे मुल्क में, हिन क़िस्म जी रियासत में, हिन क़िस्म जे हिकिड़े वफ़ाक़ी निज़ाम जे नाले में जेको वैधानी निज़ाम पियो हले, उन में रुॻो ख़त लिखणु त मयार लाहिण जे बराबरि थियो न। सवाल इहो आहे त ख़त लिखण खां वधीक तव्हांजा मेंबर मौजूदु आहिनि क़ौमी असेंबली में, तव्हांजा मेंबर मौजूदु आहिनि सेनेट जे हाउस में, छा उहे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे असेंबली जे अंदरि बि ॻाल्हाइनि ऐं असेंबली जे ऐं पार्लियामेंट जे ॿाहिरि बि एहतजाज कनि? ईअं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इजलास हर 3 महीने थियणो आहे, थिए नथो, तव्हां उहो बार बार कोठायो। सिंध हुकूमत लाहौर ऐं इस्लामाबाद में कॉन्फ्रेंसूं कोठाए, माहिरनि खे घुराए, उन ते रायनामा पैदा करे। सिंध हुकूमत कराची में, लाहौर में, इस्लामाबाद में मीडिया कॉन्फ्रेंस कोठाए। पर केतिरा ई स्पेसिस आहिनि जंहिंमें सिंध हुकूमत पंहिंजे संजीदगी सां या पंहिंजे मज़ाहमती रवैये सां हिकिड़े जाइज़ इशूअ ते वफ़ाक़ खे सोढ़ो करे सघे थी। पर हाणे हिननि जो मसइलो इहो आहे त हे रुॻो ख़त लिखणु काफ़ी ज़िंदा। ख़त लिखण खे तव्हां काफ़ी अहिड़े मुल्क में जंहिंमें माण्हू पंहिंजो पाण खे ज़िंदा साड़नि था तॾहिं बि उनखे इंसाफ़ नथो मिले, जे उन मुल्क में तव्हां रुॻो ख़त लिखी बसि करे वेही रहंदव त पोइ इन जो मतिलबु आहे त तव्हां बि रस्म पूराई था कयो ऐं तव्हां बि संजीदा न आहियो। इन करे सिंध हुकूमत खे ख़त लिखण खां अॻिते वधणु खपे। सिंध हुकूमत खे सिंध असेंबली खे मुतहरिक करणु खपे। सिंध हुकूमत खे मुल्क जे मीडिया खे मुतहरिक करणु खपे। मुल्क जी सिविल सोसाइटी आहे, अदालतूं मौजूदु आहिनि, हिन सिलसिले में ज़रूरु वञी सघे थो माण्हू, छाकाणि त जेकॾहिं कंहिं आइनी भञकड़ी जो को इदारो इज़हार करे थो त पोइ ज़ाहिर त आइनी फोरम, यानी तमामु घणा स्पेसिस मौजूदु आहिनि जिते इहा सुवाल उठाए सघंदा। वॾी महिरबानी जामी चांडियो साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सियासी तजिया निगार जामी चांडियो साहब असां सां गॾु आहे। उन्हनि जो चवणु हो त फेस सेविंग ताईं पीपल्स पार्टी सिर्फ़ु वञे थी, पर ग्रैंड जेका स्ट्रेटजी इन ते जोड़णु घुरिजे उन तरफ़ नथी वञे, लॉन्ग टर्म पॉलिसी जोड़णु घुरिजे, छो त पाणी जो मसइलो तमामु घणो सेंसिटिव मामिलो आहे। इन ते मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते पीपल्स पार्टी खे एक्टिव तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, सिविल सोसाइटी खे गॾु करणो पवंदो, मीडिया टॉक्स करणियूं पवंदियूं, या इस्लामाबाद में या पंजाब में या सिंध में मीडिया खे जेका आहे मुकमल ॼाण ॾिनी वेंदी, उनखे एतमाद में वरितो वञे, तॾहिं वञी करे पीपल्स पार्टी पंहिंजो केस मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते भरपूर नमूने रखी सघंदी ऐं माण्हुनि खे, सिंध जे अवाम खे, मुल्क जे अवाम खे इन हवाले सां आगाही या सही अंग नखरनि जी ॼाण पिणु मिली सघंदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन वक़्तु असांखे वाटर एक्सपर्ट कुर्बान बलोच साहब जॉइन कयो आहे। कुर्बान साहब भलीकार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। कुर्बान साहब, छा चवंदो, अॼु इरसा जो इजलास बि थियो, इरसा वारां जेका ब्रीफिंग जारी कई वई त दरियानि में पाणी जा वहिकरा 24% वधिया आहिनि। इरसा जो मौक़िफ़ आहे त पाणी खोट वारी सूरत हाल में बहितरी अचे पई।
ऐं जॾहिं त इरसा जो इहो बि चवणो त पंजाब जो हिसो 83,000 क्यूसिक मां वधाए 1,01,000 क्यूसिक, सिंध जो 74,000 क्यूसिक मां वधाए 1,09,000 क्यूसिक कयो वियो आहे। छा चवंदव? जी बिल्कुल, स्कंदू में गर्मी पद वधण खां पोइ जेका पाणी जे वाकरनि जी सूरत हाल बेहतर थी आहे। ख़ासि करे स्कंदू में जेका बर्फ़ जी रिझण वारो अमल आहे उहो वधियो आहे, छो त गर्मी पद हींअर हुते मैक्सिमम 29 खां 30 डिग्री सेंटीग्रेड थी वई आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पोइ पाणी जे वाकरनि में वॾे पैमाने ते वाध थी आहे, जंहिंजे करे पाणी जा दरियानि जा जेके वाकिरा आहिनि मजमूई तौर ते 24 सैकड़ो उन्हनि में वाध आई आहे। जंहिंखां पोइ असांजो इजलास थियो ऐं पाणी जी सूरत हाल खे उन ते नज़रसानी करे जेके सूबनि जी फराहमी आहे उनखे वधायो वियो आहे। फौरी तौर ते फ़िलहाल इहे क़दम आहिनि जंहिंजे करे इहो इम्कान आहे त सूबनि में जेका पाणी जी सूरत हाल आहे हफ़्ते खनि में बहितर थियणु शुरू थींदी, छो त हीउ जेको पाणी हाणे अॼु छॾियो वियो डैमनि मां या सूबनि जो हिसो वधायो वियो, ज़ाहिर आहे तरबेला जी छोड़ उनखे वधायो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु तौसा मां जेको पाणी जी फराहमी आहे उनखे वधायो वियो आहे, जंहिंजे करे घणो मुस्बत असरु पवंदो सूबनि जी पाणी जी सूरत हाल ते। ऐं हाणे तव्हां ॿुधाए चुका आहियो त तव्हां वटि बि इंफॉर्मेशन पहुची चुकी आहे त पंजाब खे जेका फराहमी आहे उहा 18,000 क्यूसिक वधाई वई आहे ऐं 83,000 खां 1,01,000 क्यूसिक कई वई आहे, जॾहिं त सिंध खे जेका पाणी जी फराहमी आहे उहा 35,000 क्यूसिक वधाई वई आहे। हाणे जेका सूरत हाल बहितर वधीक बहितर इन सूरत में थी सघे थी त सूबा इरिगेशन खातो सिंध ख़ासि करे जेका मैनेजमेंट आहे उनखे बहितर करे जेका लासिस वारी सूरत हाल आहे उन ते कंट्रोल करण लाइ उपाय वरिता वञनि ऐं डीओस वग़ैरह या पाणी जी चोरी जी सूरत हाल आहे उनखे जेकॾहिं रोकियो वियो त जेका पुछड़ी वारी सूरत हाल तमामु घणी बहितर थी वेंदी। अॼु पंजाब जे आपाशी वज़ीर अॻवाननि सां, सिंध जे अपोज़िशन अॻवान सां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन में पंजाब में 22 सैकड़ो 22% ऐं सिंध में 17 सैकड़ो वाटर शॉर्टेज ॾेखारी। त जेके डिफरेंसिस आहिनि वाटर शॉर्टेज जा, बुनियादी तकरार इन्हनि ते रहियो आहे। इरसा जे हवाले सां जेके अंग अखर जारी कया विया त भई वाटर शॉर्टेज सिंध में एतिरी न आहे जेका सिंध हुकूमत पारां चई वञे थी। मई में घटि पाणी जो हिसो रहिजी वियो ऐं लासिस ज़ाहिर आहे उनजी जेका खोट आहे उहा वधी आहे, छो त सिंध पंजाब में जेका पोख आई आहे देरि सां थींदी आहे, उन्हनि पोख खणत कई आहे। हाणे बि जेका विच में लासिस ॿिन्ही सूबनि जा जेके आहे खोट आहे उहा 23 सैकड़ो ई, पोइ ॿिनि सूबनि लाइ जेका खोट आहे उहा 32 सैकड़ो कई वई। हाणे उनखे वरी घटाए 18 सैकड़ो ते आंदो वियो आहे। जेका मेन मुंहिंजे ख़्याल में जेको मसाइलो आहे उहो लासिस जे करे सिंध खे नुक़सानु थिए थो, तौसा खां जेकॾहिं पंजाब जो पाणी सही रिलीज़ नथो करे त स्वास्थ्य इहो पैदा थो थिए त जेके सिंध जा ऑब्जर्वेशन जा मॉनिटरिंग पाणी इरिगेशन जा सेल्स आहिनि, जंहिंजो लाहौर में ऑफिस आहे, उते अमलो आहे, एक्सिन रहे थो, SDO उहे छा था कनि। ॿी इहा शइ आहे त तौसा खां गुडू ताईं लासिस जी शरह जेकॾहिं पंजाब जी बि दावा आहे, हिसार जी दावा आहे, उहे घटि आहिनि, पर गुडू खां ताईं लासिस जी सिंध जे रीच में लासिस 40 सैकड़ो थियनि था, सखर खां कोटड़ी जे विच में जेकॾहिं लासिस 50 सैकड़ो थियनि था, तव्हां नारा खे वधीक हलायो था, रोहड़ी खे वधीक हलायो था, त ज़ाहिर आहे हिंदुस्तान में कोटड़ी बैराज या उनजे पुछड़ी वारे आबादगारनि खे मुश्किलातूं पेश अचूं हुयूं, जेके मुश्किलातूं पेश आयूं। मेन सूरत हाल इहा आहे त डीओस रोकिया वञनि, कचे में जेका पाणी जी लिफ्ट मशीन ज़रिए खणत आहे या पोखाई आहे, इरिगेशन सिस्टम आहे, उनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे जीअं कमांड एरिया खे या पुछड़ी जे इलाइक़नि खे पाणी पहुची सघे। वॾी महिरबानी कुर्बान बलोच साहब, वाटर एक्सपर्ट, तव्हां असांखे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ जॉइन कयो। नाज़रीन, पाणी माहिर कुर्बान बलोच साहब असां सां गॾु हुआ। हुननि जो चवणु हो त बिल्कुलु तकरार आहिनि, वाटर शॉर्टेज आहे, मथां खां पाणी जी खोट आहे, पर घणी खोट सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे इन करे उनखे फेस कनि था, आबादगारनि या हारी आहिनि। ज़रई हवाले सां जेका पाणी जी तमामु घणी खोट थिए थी, उनजो मुख्य जेको सबबु आहे उहो आहे मिसमैनेजमेंट। जेको हेठि वाटर लॉसिस थियनि था अची करे सिंध में जॾहिं पाणी पहुचे थो त उन ते पिणु गौर करण जी ज़रूरत आहे, इन मसइले खे पिणु हल करण जी ज़रूरत आहे, जंहिंसां इहा शिकायत जेका आहे उहा घटि में घटि पुछड़ी जे आबादगारनि जी घटि थी वेंदी। अॼोके प्रोग्राम में कोशिशि कईसीं त वाटर शॉर्टेज हवाले सां मुख़्तलिफ़ माहिरनि ऐं सियासी हवाले सां पिणु राय खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।